किप्रो में भी 6 मुहर्रम हराम के सिलसिले में सैयद रजी अल हसनैन शाह इमाम बारगाह पुलिस ग्राउंड में मजलिस अज़ा मुनक्कद की गई। मजलिस में नोहा ख्वानों ने नोहे पढ़ी, जबकि मजलिस से फैसलाबाद से आए हुए मौलाना तसव्वुर मेहदी ने खिताब किया और हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम और इनके जानिसार साथियों की कुर्बानियों पर रोशनी डाली। अल्हम्दुलिल्लाह आशरा मुहर्रम जारी है ऐं मजलिसनि जो सिलसिलो बि जारी आहे ऐं इहो दर्स ॾिनो वञे पियो दुनिया खे त ता क़यामत तक ही कॾहिं बि ज़िक्र न रुकंदो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेके कुर्बानी ॾिनी उनखे यादि कंदे असांजा मजलिसूं पंहिंजे रिवायत सां हली रहियूं आहिनि ऐं जुलूस वग़ैरह ऐं हीउ सिलसिलो इंशाअल्लाह ता क़यामत जारी और सारी रहंदो जेसि तक असांजी सिम साह आहे। असीं मौला हुसैन जो ग़म मल्हाईंदा रहंदासीं ऐं इहो असीं पैगाम दुनिया खे पहुचाईंदा रहंदासीं। सिक्योरिटी अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन असां सां गॾु ई आहे ऐं असांजे स्काउट जा हुसैन बादशाह स्काउट आहे असांजो तक़रीबन 60 खां 70 छोकिरा आहिनि जेको पंहिंजी ड्यूटी सां अंजाम ॾेई रहिया आहिनि। दोस्त को है दादला मोहब माराए ख़ासियन खलीलनि खे सख़्तियूं सहाए उन ई मंझि आहे का उन ॻाल्हि इसरार जी। साईं ही जेका मजलिस आहे या मुहर्रम हराम जो ही अशरो हले पियो मुख़्तलिफ़ घिटियुनि में जॻहियुनि में गलियुनि में हर तरह ते जेको आहे सो हर घर ते गाज़ी जो अलम लॻल आहे। मजलिसूं बरपा आहिनि ऐं फ़र्श अज़ा विछायो पियो वञे ऐं इन क़िस्म जूं मजलिसूं असां मुस्लमाननि असां सभिनी मोमिननि खे हक़ जो ऐं सब्र जो तहमुल जो सबक़ ॾियनि थियूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे आल ऐं आल औलाद जे लाइ ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम जे लाइ उन्हनि जे हुकुम खे लबैक चवण जे लाइ पंहिंजे जेको आहे सो सिर सजदे में पंहिंजो सिर कटाए ऐं अलाह जे हुकुम खे लबैक चयो। सॼो आल अयाल जेको उन्हनि जो शहीद थियो तॾहिं बि उन्हनि हक़ जी राह खे छॾियो न, उन्हनि रोज़े खे न छॾियो, नमाज़ खे न छॾियो, अलाह जी राह खे न छॾियो। अॼुकल्ह जेको माहौल आहे थोरो डिफरेंट थी वियो आहे, मतिलबु घटि माण्हुनि जी तवजह आहिनि इन शयुनि ते, इनजा कहिड़ा सबब थी सघनि था? हिन जो साईं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त इंटरनेट जो दौरु आहे ऐं माण्हू काफ़ी जेको आहे सो कुझु गाफ़िल बि आहिनि, पर ईअं बि नथो चई सघिजे त सारा माण्हू जेके आहिनि सो उन साइड ते न आहिनि, बल्कि हीउ जेको पैगाम आहे ऐं मालिकनि जो जेको हीउ कमु आहे इहो कॾहिं खुटणो न आहे। हीअ जेके मजलिसूं हीअ जेके मरसिया हीअ जुलूस जलसा हीअ सभु थियनि पिया मालिकनि जे फ़र्श अज़ा जेका विछाई थी वञे, हीअ बिल्कुलु उन ॻाल्हि जी माना हिकिड़ी निशानी आहे, हिकिड़ी शाहिदी आहे त इमाम हुसैन पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हक़ ते हुया ऐं सभई जेके मुस्लमान आहियूं बल्कि पूरी दुनिया में मौला हुसैन जो ॾिहाड़ो ऐं उनजो ग़म मल्हायो थो वञे। तयारियूं सभु मुकमल आहिनि। अशरे में जेके मुख़्तलिफ़ मजलिसूं थी गुज़रियूं 5 ॾींहं जेको सो पंजतन इमाम बारगाह ते मजलिस जा प्रोग्राम हींअर जो रज़ी शाह जी जे पिण ते हींअर 6 तारीख़ जी मजलिस आहे। सुभाणे खां पोइ जेको सो असांजा काफ़िला जेके आहिनि उहे पंहिंजे रूटनि सां रवाना थींदा ऐं जेको सो ही 1400 साल पुराणो जेको सो सिलसिलो आहे इहो क़ाइम ऐं दाइम आहे। जेका असां करबला में जंग हुई उहा पाणी लाइ सिर्फ़ु जंग न हुई, हक़ ऐं बातिल जी जंग हुई जंहिंमें मौला हुसैन हक़ ते हुआ ऐं यज़ीद जेको सो ज़ुल्म कयो उन जो जेको सो अॼु ताईं जेको सो मौला ते जेको ज़ुल्म थियो उन जो सिलसिलो अञा ताईं हले पियो ऐं जेके बि आज़ादर आहिनि जेको सो मौला जो ग़म मल्हाईंदा आहिनि ऐं शुहदा जी यादि में हर सबीलूं मजलिसूं ऐं आज़ादारियूं जारी ऐं सारी इंशाअल्लाह ता क़यामत ताईं जारी। अयाम फ़ातिमा अयाम हुसैन हली चौका आहिनि, जीअं चंड माहे मुहर्रम जो नज़र आयो तीअं ई फ़र्श अज़ा ऐं मजलिस अज़ा जा बरपा थी चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह असांजा पहिरीं मजलिस खां वठी अॼु 5 मजलिस आहे, 5 मुहर्रम आहे। मौला जो मजलिसूं आज़ादारियूं ऐं नुएं ख़ानियूं हर जॻह ते हलनि पिया ऐं शहज़ाद अली अकबर इमाम बारगाह पुलिस ग्राउंड ते मजलिस हींअर असांजो बरपा थी चुको आहे ऐं इंशाअल्लाह इहो मजलिसूं थींदा ऐं सुभाणे जुलूस निकिरंदो पुलिस ग्राउंड मां हितां ऐं ज़ंजी ज़नीब कया वेंदा, अलम बि तयारु कया वेंदा ऐं शहज़ादा असगर मासूम जो झूलो बि कढियो वेंदो। इंशाअल्लाह सुभाणे जुलूस निकिरंदो। इस मौके पर अज़ादारों की बड़ी तादाद मजलिस में मौजूद थी। मजलिस के बाद अज़ादारी भी की गई, जबकि पुलिस की जानिब से सिक्योरिटी के सख्त इंतजाम किए गए थे। कैमरामैन फजल मनानी के साथ अवामी न्यूज़ किप्रो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।